बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह का नाम लेकर जो बड़ा मेहरबान निहायत रहम वाला। मिठो महबूब अज मेहमान आए, मिठो महबूब अज मेहमान आए, सजन ता साह सिर कुर्बान आहे, सजन ता साह सिर कुर्बान आहे। मिठो महबूब अज मेहमान आए, मिठो महबूब अज मेहमान आए, सजन ता साह सिर कुर्बान आहे, सजन ता साह सिर कुर्बान आहे। दिसण सा चंद शर्माए वयो आ, दिसण सा चंद शर्माए वयो आ। दिसण सा चंद शर्माए वयो आ, दिसण सा चंद शर्माए वयो आ। ज़मीनो आसमां हैरान आहे, ज़मीनो आसमां हैरान आहे, दिसण सा ज़मीनो आसमां हैरान आहे, सजन ता साह सिर कुर्बान आहे, सजन ता साह सिर कुर्बान आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आयतुल्लज़ी यतज़ल्लु फिद्दीन वज़ालिकल्लज़ी यतुल यतीम वला युज़ु अला मुहाम्मदिन मिस्कीन वग़ैरुल मुसल्लीन الذين هم يراءون ويمنعون الماعون صدق الله العلي العظيم। अवल अला अलीम आला आलम जो धणी मोबाइल कादिर पंहिंजी कुदरत से कायम आहे कदीम, वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम, सो सारा आहे सजो धणी चई हमद हकीम, करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जी। कम्युनिकेशन का वंजा भॻवान सर कुछ ॾींहुं 12-15 ॾींहं इन करे राब्तो न थी सघियो ऐं हालात बि तव्हांखे ख़बर आहिनि। रमज़ान शरीफ़ वरी बरसात जो सिलसिलो एॾो जेको हद खां वधीक हू बरसात में जेकॾहिं तवजा कजे त महीने खां वठी पंहिंजी अधु सधु पूरी चुकी आहे, जंहिंजे लाइ असांखे इंतिहाई जेको अफ़सोस आहे ऐं असां दिली तरह सां हिकिड़ियूं ख़्वाहिशूं रखूं था, दुआऊं कयूं था उन्हनि दोस्तनि जी बि सुठे नमूने असांखां वाहुर थिए, जेका लॻे कोन थो त अहिड़े क़िस्म जी का पोज़ीशन ते आहे। बहरहाल दोस्तनि सां लिंक थियो, अॼु ख़बर पई असांखे त तव्हांजो प्रोग्राम आहे अचण जो, इन करे असां हाज़ुर थिया आहियूं अची। हाणे वधीक एजेंडा जी त ख़बर असांखे न हुई, बाक़ी हिकिड़ी शइ माना मां पंहिंजे अंदरां ई हिकिड़ी महसूसु कई त जीअं रजिस्ट्रेशन थी आहे त मुंहिंजे ख़्याल में चेयरमैन साहिबु इहो ई ज़हन ठाहियो हूंदो त पूरे जेका मर्कज़ जी जेका आहे पार्टी पूरे सूबे में पंहिंजे घुमी अचे, ताकि ख़बर पइजी वञे त यूनिट जेके आहिनि कहिड़े कहिड़े पोज़ीशन में आहिनि, कीअं कमु कनि था पिया। इन खां अलावा ॿियो बि को लाइ अमल ज़ाहिरा हूंदो पंहिंजी तकरीब में साईं चेयरमैन साहिबु ॿुधाईंदो। बाक़ी मां चवां थो सेक्रेटरी साहिबु खे रुॻो मां पंहिंजे तरफ़ां घुरायां जेको कुझु जेके आहिनि हाज़िर जा लफ़्ज़ बि ॻाल्हाईंदो ऐं वधीक मालूमात बि दोस्तनि खे पहुचाए सघंदुसि। मां रहियो आहियां दोस्तनि खां थोरो डिस्कनेक्ट खे पंहिंजी ज़ाती मसइले जे करे, बाक़ी अॼु जीअं हुकुम थियो त मां हाज़िर थियो आहियां। मां मनन साहब खे गुज़ारिश कंदुसि त दोस्तनि जा जे लाइ अचण जा लफ़्ज़ ऐं प्लस जेको प्रोग्राम जे बारे में सभ खां पहिरियां मोज़िज़ महिमाननि खे भलेकार चऊं था जेके आहिनि नफ़्सा नफ़्सी वारे दौर में कुझु लम्हा कढी असां ग़रीबनि वटि आया आहिनि। लख लख महिरबानी थोरा एहसान ऐं उन सां गॾु जेके मेंबर असांजा आया आहिनि सावा जा पंहिंजा जेके उहिदेदार आहिनि मेंबर आहिनि उन्हनि जो बि ठहाइतो आहियां जेके वक़्तु कढी करे हिते असां आया आहिनि।
उन खां अलावा जेके डिस्ट्रिक्ट घुड़की खां आयल आहिनि साईं फ़खरुद्दीन शाह वारा असगर साहब वारा सभिनी जा लख लख थोरा महिरबानियूं। उनखां पोइ जीअं असांखे कल्ह बल्कि टियों ॾींहुं ख़बर पई त तव्हांजो प्रोग्राम आहे अचण जो मुर्तज़ वारनि जो, असां वधि खां वधि कोशिशि कईसीं कि जीअं असां अॻिते असांजा कमाई क़बूल पए, असां वधि खां वधि कोशिशि कईसीं पंहिंजे दोस्तनि सां जेको आहे राब्ते में अचण जी। उन खां पोइ हिन प्रोग्राम अरेंज करण जी जेके दोस्त ड्यूटियुनि ते हुआ उन खां जेको असां मोकल बि कराईसीं, बाबा तव्हां मोकल बि कयो, छो जो जेका सिंध महिमान नवाज़ा महिमाननि जे करे हिकिड़ी जी वियो त ख़ैरु आहे, को मसइलो न आहे, भई हिननि दोस्तनि जी महिरबानी आहे। उन खां पोइ कल्ह असां राब्ते में हुआसीं, तव्हां जेको आहे खानपुर मां अॼु विया हुयो, उन खां पोइ अॼु बि आया हो। मां बार बार मुंहिंजो हिकिड़ो मक़सदु हुयो आरिफ़ कलादी साहिबु पुछण जो त जहिड़े हिसाब सां असां जंहिंखे ॿुधंदा आहियूं त उहो असां पुछंदा आहिनि त बाबा छाजे करे अचनि था, कहिड़ो मक़सदु छा आहे। मां रिक्वेस्ट कई त थोरो मोबाइल बंदि कयो पंहिंजा, सम्झो त मूंखे सही नमूने सां क्लेरिफिकेशन मूंखे न मिली त बाबा अलाए छाजे करे अचनि था, छा था अचनि, इन ॻाल्हि जी मूंखे हिन टाइम ते बि ख़बर न आहे त छा आहे, सम्झो। बहरहाल इहो आहे जेको मूंखां पुछे पियो, इन जे लाइ मां चवां पियो त बाबा अज़ीज़ साहिब जो महिरबानी आहे जो पाण वटि अचनि था पिया। सम्झो त मां जेके दोस्त आहिनि मेंबर आहिनि सभिनी मां हिकिड़े कल्ह वरी अर्जेंट में जेको आहे कुझु दोस्तनि खे कॉल करे वरिती, मुंहिंजो पाण सुभाणे हे अचनि था पिया, हिनखे पाण खे वोट बि ॾियणी आहे इनशाला, उन्हनि जे लाइ कमु कजे। मां तमामु फुराइतो आहियां दोस्तनि जो जंहिंसां ताउन कयो। ॿिया माण्हू लफ़्ज़ न आहिनि, पाण ॻाल्हायूं था, काफ़ी ॻाल्हियूं आहिनि, वेठा आहियूं अञा, पहिरियों थोरो थोरो दोस्त ॻाल्हाए वठनि त उनखां पोइ वरी मां पंहिंजा लॻी सीट वठंदुसि। महिरबानी सर। माज़रत सां तव्हांजो टाइम केतिरो आहे, तव्हांजी आहे विज़िट जो प्रोग्राम, जे करे मां उन ओतिरे हिसाब जो प्रोग्राम हलायो त असांखे केतिरो टाइम टाइम ॾींदासीं, हिकु हिकु जी ॻाल्हि ॿुधंदासीं, हिकु हिकु खे जवाबु ॾींदासीं, आया हिक ॿिए जा हाल वठ। छो त ही तूफ़ानी मिज़ाज प्रोग्राम हूंदो आहे, छो त असां बि तंज़ीमुनि में रहिया आहियूं, हीउ प्रोग्राम हूंदो अहिड़ो आहे जेको दोस्तनि सां रुॻो हैंडशेक थींदो आहे तक़रीबन, पर हीअ साईं जी महिरबानी आहे जो असांखे बाक़ाइदे फुल टाइम ॾींदा ताकी दोस्तनि जूं ॻाल्हियूं ऐं ख़दशात जेके आहिनि ख़तमु थी वञनि। अच्छा, हाणे हिकिड़े दोस्त ॿिए खे बि गुज़ारिश कयूं सेक्रेटरी खां पोइ सदर ॻाल्हाईंदो, हाणे केरु न ॻाल्हाईंदो। अञा ई आहिनि आदेसी जानवर के पर में बैठा तन था बुहारे काटे न काटे देखी जाए। मोहतरम चेयरमैन नदीर सांगी साहब, मुनीर साहब, मौलादार साहब, साईं फ़खरुद्दीन बाबा, असगर साहब, अहमद अली साहब, वारिस साहब, असां बागु महिमाननि ऐं दोस्तनि खे भलीकार जो था वेलकम जो। असल में त हर मेंबर सर पंहिंजी ॻाल्हि कंदो आहे, हर कंहिंजो पंहिंजो दिमाग़ हूंदो आहे, लेकिन हिन तंज़ीम ही सावा जेको आहे, सावा जो मक़सदु आहे त हिकु साओ बूटो, असां जंहिं साए बूटे खे जनमु ॾिनो आहे त असांजो मक़सदु आहे त उन बूटे जी शेवा करूं, उनखे उनजो एहतियात करूं, उनजी देखभाल करूं, उनखे पाणी ॾियूं, उनजो ख़्यालु करूं, ताकी जीअं हू फुटंदो उनजो फाट थींदो, गुल उनमें थींदा, उहे असांखे ख़ुशबू बि ॾेई सघनि था। थी सघे थो कंहिं बीमारी में उहो बूटो पे कमु अची सघे, खाद खुराक। अहिड़े नमूने सां जहिड़े नमूने सां असांजे जनरल सेक्रेटरी साहिबु ॻाल्हि कई त एजेंडा जी असांखे ख़बर न हुई, या शफ़क़त साहिबु ॻाल्हि कई। असल में तंज़ीम जो जेको निज़ाम हूंदो आहे उहो चेयरमैन प्रेसिडेंट खे तक़रीबन मालूमात हूंदी आहे, सीनियर माण्हू खे। हिन में ईअं थींदो आहे हंगामी मीटिंग कॾहिं बि थी आहे या विज़िट थींदो आहे, एज़ ए चेयरमैन एंड प्रेसिडेंट जेको बानी हूंदो आहे उनखे कोई जवाबु न हूंदो आहे उनखां पुछण जो त तव्हां विज़िट कहिड़े तव्हां नोयत ते करो था या एजेंडा छा आहे, उहो विज़िट करे सघे थो, उहो बानी आहे तंज़ीम जो, कहिड़े बि टाइम किथे बि अची सघे थो। उनखां अलावा असांजी ख़ासि कोशिशि आहे त असां पंहिंजे मीरपुर माखेलो में फ़न सां जेकी आर्टिस्ट कमु करनि था, तालुक़ु रखनि था, असां उन्हनि जी सलाह कयूं, उन्हनि जे ॾुखे वक़्त में उन्हनि खे कमु अचूं। ऐं उनखां अलावा कुझु अहिड़ा ग़रीब फ़नकार बि आहिनि जेके असांखे फ़ी बि न ॾेई सघंदा आहिनि, असां उन्हनि जी कोशिशि करे त फ़ी पाण भरण जी कोशिशि कंदा आहियूं। ऐं असां उनखां अलावा जेकी ॿाहिरि खां आयल महिमान गेस्ट हूंदा आहिनि उन्हनि खे आदर भाव करणु हिकु इहो सुठी फ़नकार जो कमु आहे। हिन में उहिदेदार जो न, असां सभिनि जो कमु आहे अज़ीज़ साहिब जो साथ ॾियूं। हू हिकु मिशन खणी निकितो आहे। अहिड़े नमूने सां असांजी सिंध में डायरेक्टर खे
स्केच आहिनि, घणा आहिनि, आर्टिस्ट बि आहिनि, लेकिन ॿिए तो ॿियो को त ईअं करे न